सरमन सिंधी जो असुल नालो अब्दुल रहमान मुगल हो ऐं सरमन सिंधी जे नाले सां मशहूर हो। ही लोक गीतन ऐं इनकलाबी गानन जो मशहूर सिंगर हो जेको 7 जुलाई 1961 ईस्वी में पिरियालो जिला खैरपुर मिरस में पैदा थियो। हिन मैट्रिक पिरियालो मां पास कई ऐं डिप्लोमा ऑफ एसोसिएट्स इंजीनियरिंग गवर्नमेंट टेक्निकल कॉलेज खैरपुर मिरस मां 1980 मां पास कई। सरमन सिंधी जो प्रोफेशनल कैरियर 1984 HDA हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी ऐं पोइ बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी कराची में इंजीनियर मुक़रर थियो। सरमन सिंधी जो सिंगिंग कैरियर 1978 खां ई नंढनि गजाणनि ऐं कॉलेज में शुरू थी चुको हो। हिन क़ौमी गीत गाए आम माण्हुनि ऐं नौजवाननि जूं दिलियूं खटे वरितियूं ऐं इहो दौर ज़ियाउल हक़ जे मार्शला जो हो ऐं हिन जा गीत वॾी चाह ऐं जोश ऐं जज़्बे सां ॿुधा वेंदा हुआ। हुन पंहिंजी जादुई ऐं सहर तारी कंदड़ आवाज़ ज़रिए माण्हुनि में हिकु क़िस्म जो क़ौमी इनकलाब पैदा कयो। इन्ही करे सिंधी क़ौम परस्त तहरीक जो बानी जनाब GM सैद हिन खे सरमंद सिंधी जो लक़ब ॾिनो। प्रोड्यूसर कौसर बुर्रो पारां हिन खे पिण हैदराबाद ब्रॉडकास्टिंग कारपोरेशन सिंध में मुतारफ़ करायो ऐं प्रोड्यूसर समी बलोच पारां पाकिस्तान टेलीविज़न कारपोरेशन कराची में पिण मुतारफ़ करायो। मारू लोली ऐं तुंहिंजी याद जी वरी या वीर हिन जा पहिरियां गीत हुआ जेके रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां नशर थिया। उन खां पोइ हिन जा गीत टेलीविज़न रेडियो ऐं मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि जे ज़रिए घर घर ताईं पहुता ऐं आजो कैसेट जी दुनिया में वॾी मक़बूलियत मानी। हिन कॾहिं बि ॻाइण जी सिख्या हासिल कान कई। हिन खे पंहिंजो हिकु अलॻि अंदाज़ हो जंहिं माण्हुनि जी दिलनि खे छुहे विधो। ही पंहिंजे गीतनि लाइ शायरी पाण सिलेक्ट कंदो ऐं गाननि जी कंपोजिंग बि पाण कराईंदो। ही नई क्लासिकल सिंगर हो, नई सेमी क्लासिकल ॻाइण हो। ही हमेशा पंहिंजनि गीतनि ऐं धुननि में नवाण आणणु चाहींदो। हिन जे गीतनि में ओ कातिल बदिलो वठंदासीं हर खून जे कतरे कतरे जो, कंडियन न सिंगरी बबुर न पलड़ो, जानब वियो थम छॾे तू थो वसी मीहड़ा, हूअ कारी हुई पर बेडो ही वेचारी हुई, हेल भी ईद जेल में, हाणे आओ न आओ असां पलियो आसरो, जहिड़ा केतिरा ई मक़बूल गीत ॾिना ऐं एल्बम। असुल में हिन जो तालुक़ पंजाबी फैमिली सां हो पर हिन खे सिंधी माण्हुनि ऐं सिंध सां बेहद मोहबत हुई। तॾहिं हुन खे सिंध जो बीजल राग जो राणो ऐं 27 दिसंबर 1996 ईस्वी ते हिन जी कार जा ब्रेक फेल करे क़तल कयो वियो। अहिड़ी तरह सुर ऐं संगीत जी सिंधी दुनिया मां हिन अज़ीम ॻाइणे जी पूॼाणी थी ऐं हिन जनम भूमिअ जे मिटी माउ हवाले थियो। सिंधी गीतनि जे हिन राणे खे अचण वारी नस्लनि ताईं यादि रखियो वेंदो ऐं हिन जे सुर संगीत ऐं नवनि गीतनि सां पिण अचण वारी जनरेशन सुरनि सां पंहिंजी दिलि विंदराईंदी रहंदी।